हक़ मौजूद साथियों सिंध रीडर्स एंड राइटर्स जैन यूट्यूब चैनल ते आवां पंहिंजो राज़ अहमद शिराज़ रेजिवेल मंज़र नावल जो जेको किरात वारो सिलसिलो असां शुरू कयो आहे उनखे अॻिते वधाईंदे ही ॿी वीडियो असां ठाहियूं पिया। अचो त अॻिते पढ़ूं था। तूं पंहिंजे डिपार्टमेंट जे हिकु शागिर्द जेको तोखां साल सीनियर हो में इंट्रस्ट वठणु लॻी हुई। अंदर ई अंदरि भुरी पियो हुउसि। ख़बर नाहे छा ॾिसी वरितो हो तो हुन अछातरे माण्हूअ में। हू त उन्हनि मंझां हो जेके न हूंदे बि पार्टनर्स जा कपिड़ा पाए फैकल्टीअ में अची शो ऑफ कंदा आहिनि, जिन जी शख़्सियत रुॻो कपिड़नि जी शौक़ीअ में ज़ाहिर थी सघंदी आहे। तोखे केतिरा ई भेरा हुन सां कंपनी कंदे ॾिठो हुअमि। उन्हनि ॾींहंनि में मूं तुंहिंजे नेणनि में प्यार जा ॻाढ़ा गुलाब मुरकंदे ॾिठा हुआ। महसूसु थियो हुयुमि ॼणु मूं ग़लतीअ मां कंहिं ग़लति स्टेशन ते लहण जी कोशिशि कई हुई, या शायदि तोखे सुध न हुई त तो जंहिंखे सूरज पए जातो सो हक़ीक़त में कंहिं मुल्क तरफ़ छॾियल जड़तू उपग्रह खां घटि न हो। जॾहिं तूं उन टेली स्टार खे सभिनी ॾाढो अदा चवंदी हुई मुहबत करण जे बावजूदि। मां ऐं नसीर फैकल्टीअ जे सेकेंड फ्लोर तां लही रहिया हुआसीं त ॾाकणियुनि जी अॻी दीवार खां शबनम निकिती हुई, संदसि चहिरे ते रख उॾामी रही हुई। असांखे ॾिसी चयो हाई, ख़बर पयव संजा जी हालत ॾाढी ख़राबु आहे, खेसि काल्ह सिविल हॉस्पिटल में कैंसर वार्ड में खणाए विया आहिनि। पेर धरतीअ तां उखड़ी विया हुअमि। लफ़्ज़ गले जी उंधाइनि सुरंग मां हथोड़ा ॾींदा ज़बान ताईं पहुता हुआ। मूंखे संजा वठी हलंदी। ठीकु आहे, मां थोरी देरि खां पोइ वेंदसि, तूं भली मूं सां हलिजांइ। इहो चई हू अॻिते हली वई हुई। कंहिं बहिरी जहाज़ जी ॼण समुंड जी उन्हाइनि में किरण लॻो हुअसि। असां ॿई दीवार पार करे ॾाकणनि ॾांहुं लड़ी विया हुआसीं त पहिरें ॾाके मथां तोखे वेठल ॾिठो हुअसि। ओ नो! रड़ मुंहिंजे चपनि मां ठकाव ते भड़को ॾेई उॾामी वियल गेरे जीअं निकिरी वई हुई ऐं मां गोॾनि भर वेही तुंहिंजे हथनि खे चुमी वरितो हो। उन ओचिते अमल ते कुझु बि चई न सघी हुई सवाइ अजब खाइण जे। तो मुंहिंजे शबनम सां कयल ॻाल्हि ॿोल ॿुधी वरिती हुई शायदि, पर मूंखे तुंहिंजी मज़ाक मथां ॾुखु थियो हो। नसीर जे बहाने तोखे ॾिसणु आयो हुउसि। तुंहिंजनि सभिनी अदनि जा मूड ख़राबु हुआ। टेली स्टार जो बि, जंहिंमें तूं इंट्रस्टेड हुई, हिननि मूं ॾांहुं बेहद धिकार मंझां ॾिठो हो ऐं सभु टिड़ी पखड़ी विया हुआ। तूं बि अणॾिठो करे टेली स्टार सां हली वई हुई। नसीर मूं ॾांहुं वधी आयो हो। चयो हाई, प्यारा, इहे सभु तो ते कावड़िजी पिया आहिनि त तो भरे कॉरिडोर में संजा जे हथ ते किस छो कई आहे। उन ॾींहुं तुंहिंजनि मिड़नी हमदर्दनि मथां खिल आई हुअमि ऐं मूंखे तुंहिंजा उहे अदा कंहिं वॾे बंगले में पलजंदड़ नंढड़नि फैशनी कुतनि जहिड़ा लॻा हुआ जेकी रुॻो भौंकी सघंदा आहिनि। मां चुपचाप हलियो वियो हुउसि। उन ई शाम जो नसीर मिली वियो हो ऐं चयो हाई, संजा जे हिन डिपार्टमेंट वारनि अदनि मां उहो जंहिंसां उहो घणो फ्री आहे सो दर हक़ीक़त इकनॉमिक्स वारी उन छोरीअ मथां मरंदो आहे जंहिंखे पाइण छा पर छुहण बि हिन लाइ अणथियणी आहे। ऐं हा, टेली स्टार अॼु अशफाक़ खे पिए ॿुधायो त संजा कॉलेज लाइफ में बि हिकु ज़बरदस्त रोमांस करे चुकी आहे ऐं संजा जो चाहींदड़ संजा जी हिकु दोस्त मथां आशिक़ थी पियो ऐं संजा खे ई पंहिंजी उन दोस्त सां दोस्ती रखण लाइ चयो हुई। संजा पंहिंजे चाहींदड़ मथां उथली पई हुई। चयो हुई, मूंखे ॾुखु आहे रहंदो पंहिंजनि विञाए छॾियल चाहतुनि ते। संजा हुनखे हमेशह लाइ गुड बाय चई छॾियो हो। हूअ अंदरां ई अंदरां भुरी पई हुई। ॿुधो आहे, मेंटल बि थी वई हुई। टेली स्टार त चयो पिए संजा स्मोकर बि ज़बरदस्त आहे ऐं हूअ जा शबनम आहे न, सा त ॿुधो आहे बिल्कुलु प्रोफेशनल आहे। हिकु फिल्म ॾेखारींसि ऐं मतिलबु पूरो करे वठि। इहो सभु ॿुधी तो लाइ मुंहिंजूं मुहबतूं शदीद थी वियूं हुयूं। उनखां पोइ ॾाढी सुठी लॻण लॻी हुई, बिल्कुलु पाण जहिड़ी। महसूसु थियो हुयुमि ॼणु तूं उन्हनि मिड़नी पेचरनि खे पार करे चुकी हुई जिन खे पार करण खां पोइ छोकिरो मर्द ऐं छोकिरी औरत बणिजी वेंदी आहे। कॉरिडोर में कुर्सी मथां वेठल हुई। तोखे विश कयो हुउमि जंहिंजो ॾाढो सरद जवाबु ॾिनो हुई। तुंहिंजे आॾो कार्नस ते वेही रहियो हुउसि। मूं ॾांहुं अजीब अंदाज़ मां ॾिसंदी रही हुई ऐं सर्द आवाज़ में चयो हुई, पंहिंजे डिपार्टमेंट एतिरो घटि छो वेंदो आहीं? मुंहिंजे डिपार्टमेंट न वञण सां तव्हांखे को नुक़सानु रसे थो? हर भरू पंहिंजो टाइम विञाईंदो आहीं। तूं बि मुंहिंजो नंढो अदा आहीं। मां नथी चाहियां तूं पंहिंजा क्लास मिस करीं। मूं वटि जज़्बा पढ़ाई खां वधीक अहमियत रखंदा।